अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। उमेद कयां थो त सभु दोस्त ठीक ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांखे तकरार ड्रामे जे अदाकार सिजाउल ख़ान यानी हाजन तेवणो ऐं हाजन प्रेमी बि सॾींदा आहिनि, हुनजे बारे में ॿुधाईंदासीं ऐं हुनजी का नए ड्रामे तकरार वारनि जेको नओं ड्रामो उनजे बारे में बि ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। त वीडियो फुल ॾिसिजो। कुझु पुराणा ड्रामा आहिनि सिजाउल ख़ान जा ऐं जेके सुठा ड्रामा ऐं हिकु नओं ड्रामो बि आहे। त वीडियो पसंदि अचे त वीडियो फुल ॾिसिजो, लाइक ज़रूरु कजो ऐं कमेंट ऐं वीडियो शेयर बि ज़रूरु कजो पंहिंजे दोस्तनि में। ऐं चैनल ते नवां हुजे त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾींदा। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। पहिरीं तव्हांखे पुराणे ड्रामनि जे बाबति ॿुधायूं त सिजाउल ख़ान जा कहिड़ा ड्रामा आहिनि। हिकु कथा फिल्म आहे मिरान टीवी जी ऐं हीअ ड्रामो आहे मुक़द्दर ऐं समाज जेको बि मिरान टीवी जो ड्रामो आहे तमामु बहितरीनु। हिन में सभु एक्टर आहिनि सुठा सुठा ऐं हीअ बि दिलनि जा फ़ैसिला ड्रामो आहे मिरान टीवी जो ऐं पनान ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं नए ड्रामे जे बाबति ॿुधाईंदासीं त उहो सिंध टीवी जो ड्रामो आहे वीरनि जी वस्ती, जंहिंमें सिजाउल ख़ान ऐं कमाल ख़ान जी एंट्री ऐं कुझु ॿिया एक्टर अञा कुझु जेका कास्ट आहे उहा अञा ऐड नाहे कई वई। कुझु नाला साम्हूं आया आहिनि जंहिंमें कमाल ख़ान आहे, सिजाउल ख़ान आहे, तमामु बहितरीनु इहे एक्टर आहिनि। ऐं मजू सतार लाड़ आहे ऐं माशाल्लाह इहे तमामु बहितरीनु अदाकार आहिनि। इहे हिननि जा नाला साम्हूं आया आहिनि। त असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी, पार्ट 1 आहे। इंशाल्लाह अञा जेकॾहिं कास्टिंग हले थी पई ऐं जेकॾहिं सुठा सुठा अदाकार आया त तव्हांजे लाइ हिकु वरी ॿी नई वीडियो खणी ईंदासीं, जंहिंमें फुल वीडियो जंहिंमें कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा। 3-4 महीना पहिरीं मां तव्हांखे अपडेट ॾेई चुको आहियां त कुझु अदाकारनि वीरनि जी वस्ती ड्रामे में ऐड थी चुका आहिनि ऐं कुझु रहनि था। ॾिसूं भला कंहिं खे था खणनि वीरनि जी वस्ती ड्रामे में। सो ख़ुदा हाफ़िज़, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।